नाज़रीन नवां के आगे कंदासीं। इलेक्शन कमीशन पंजाब हुकूमत जो 100 यूनिट बिजली मुफ़्त करण वारो रोशन घराना प्रोग्राम मुअत्तल करे छॾियो आहे। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त हमज़ा शहबाज़ 100 यूनिट बिजली मुफ़्त करण वारो रोशन घराना प्रोग्राम जो ऐलान कयो। इहो ऐलान इलेक्शन खां पोइ बि थी पिए सघियो। रोशन घराना प्रोग्राम बाबति इलेक्शन कमीशन जे नोटिस ते ॿुधणी थी, जंहिंमें इलेक्शन कमीशन 17 जुलाई नंढी चूंड ताईं पंजाब हुकूमत जो रोशन घराना प्रोग्राम मुअत्तल करे छॾियो आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा चयो आहे त सिमी इलेक्शन बाद बेशक प्रोग्राम शुरू कयो वञे। चीफ इलेक्शन कमिश्नर चयो त कंहिं बि चूंडनि जी शफ़ाफ़ियत ते शक न हुअणु घुरिजे। इलेक्शन कमीशन खे आर्मी, रेंजर्स ऐं पुलिस जो सहकार हासिल आहे। ॿुधणी बाबति तव्हांखे आगाह कई पिया। इलेक्शन कमीशन पंजाब हुकूमत जो 100 यूनिट बिजली मुफ़्त करण वारो रोशन घराना प्रोग्राम मुअत्तल करे छॾियो आहे। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त हमज़ा शहबाज़ 100 यूनिट बिजली मुफ़्त करण वारो रोशन घराना प्रोग्राम जो ऐलान कयो। इहो ऐलान इलेक्शन खां बि पोइ थी सघे पियो। रोशन घराना प्रोग्राम बाबति इलेक्शन कमीशन जे नोटिस ते ॿुधणी थी, जंहिंमें इलेक्शन कमीशन 17 जुलाई नंढी चूंड ताईं पंजाब हुकूमत जो रोशन घराना प्रोग्राम मुअत्तल करे छॾियो आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा चयो आहे सिमी इलेक्शन बाद बेशक प्रोग्राम शुरू कयो वञे। चीफ इलेक्शन कमिश्नर चयो त कंहिं बि चूंडनि जी शफ़ाफ़ियत ते शक न हुअणु घुरिजे। इलेक्शन कमीशन खे आर्मी, रेंजर्स ऐं पुलिस जो सहकार हासिल आहे।